उन जो जवाब सही ॾींदे। क्या कहा ना, खैर तो है ना, क्या तो पुछण चाहे? ख़ैर आहे शबीर खान, मां सिर्फ़ तोखां इहो थो पुछां, अवां मिल्कियत जे करे माण्हू छो मारींदा आहियो? तो क्या पंहिंजो हक़ वठण जे लाइ। जेकॾहिं मोहबत सां मिलंदो त ठीकु, न त जहिड़े सां वठिबो। ॻाल्हियुनि जे ज़ोर ते ऐं चङनि खां चवराए जेकॾहिं मसइले जो हल कढो त इहो वधीक बहितर न आहे? शायदि तोखे ख़बर हूंदी त मां 4 चङा वठी ॻाल्हियूं कयूं, पर कुझु बि न वरियो सवाइ बेइज़तीअ जे। चाचो नाहक करण वारनि मां नाहे, लॻे थो तोखे ग़लति फहमी आहे। तुंहिंजो ब्रेन वॉश कयो वियो आहे, इन्ही करे तूं पंहिंजे चाचे जो दुश्मन बणिजी बीठो आहे। मूंखे सम्झ जी उमिरि में इहा ई ख़बर पई त बाबा साईं जे वफ़ात खां पोइ इहो नांग शाह ज़मान असांजी सॼी मिल्कियत ते लत रखी इहो शाह ज़मान पंहिंजी बादशाही बणाए वेही रहियो, ऐं मां दर दर जूं ठोकरूं खाई जवान थियसि। मूंखे पंहिंजो न कई, सदाईं न पंहिंजे नौकरनि खे मां न ॾिनाई, ऐं हिन पंहिंजी रत खे राता वॾींदो रहियो। सिखिया अञा तूं तो चए त इहो शाह ज़मान मुंहिंजो हक़ नथो खाए। बहरहाल इहा वॾी कहाणी आहे, पर इहा कुझु हथ जी घड़ियल बि लॻे थी। मुंहिंजी सलाह अथई शमीर खान त असुल हक़ीक़त खे ॻोल्ह त हक़ीक़त आहे छा। पर असां बि इहो ॿुधो आहे त अव्हां जे मरहूम वालिद पंहिंजे हिसे जी मिल्कियत खपाए अयाशी में उॾाए छॾी। ख़ैर इहो मैटर तमामु वॾो आहे, वरी कंहिं ॿिए दफ़े इन ते डिस्कस कंदासीं। तूं ॿुधाए, मुंहिंजे तरफ़ां का तोखे तकलीफ़ त न आहे न? न सुखिया खान, ही बि जहिड़ो को घर में आहे। आइशरे में तोखे कल्ह संगत विझास ॾिनी ऐं तूं तयारु लॻो बीठो भाई।